अस्सलाम वालेकुम दोस्तों जी। त अॼु मां आयो हाँ बाग बचरा पंहिंजे दोस्तनि सां मिलण तमामु प्यारा दोस्त ॿाहिरनि जहिड़ा दोस्त मूंसां अॼु हिन ख़ूबसूरत जगह ते हिकिड़ो होटल आहे दोस्तनि उते वेठा आहियूं ही तारीफ़ तव्हांखे कराईंदो हलां। हीअ आहे मुंहिंजो प्यारो भाउ मास्टर अमीन लाशारी जेको असांखे कुझु लम्हनि में ख़ूबसूरत सुर ॿुधाईंदो। ही मुंहिंजो प्यारो भाउ मज़हर अली शेख माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत टैलेंट जो मालिक आहे। अदाकार मज़हर अली शेख मज़हर भाउ, डायरेक्टर अदाकार कुर्बान अली चांडियो साहब जेके साम्हूं महिरबानी दोस्तनि भाइरनि साहब महिरबानी। ही मुंहिंजो प्यारो भाउ गुलज़ार अली लाशारी साहब। हाँ मां मास्टर अमीर अली लाशारी के रिक्वेस्ट कंदुमि त पंहिंजा ख़ूबसूरत जेको अल्लाह साईं तव्हांखे दात ॾिनी आहे उन मां कुझु शेरो शायरी जेका तव्हांखे यादि हुजे त पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ में ॿुधायो जी। हो केर चवे थो दुख न दे पर छदे दिल भर न वञ तूं। हो केर चवे थो दुख न दे पर छदे दिल भर न वञ तूं। वाह साईं वाह। हो रोज़ रवार भले दिल खे आज़ार भले अंदर तू ठार भले सूर भले दे तू सदे पर छदे दिल भर न वञ तूं। वाह साईं वाह, वाह साईं वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। चवे थो दुख न दे पर छदे दिल भर न वञ तूं। ज़बरदस्त। मुंहिंजी त दिल खे ॾाढो वणियो आहे, मुंहिंजो मिठा तूं मालिक बणियो आहे। मुंहिंजी त दिल खे ॾाढो